सिंध प्रेस क्लब सेवण रिपोर्ट मोहम्मद सफ़र सेवाणी सिंध यूनाइटेड पार्टी सेवण तरफा मरकजी सदते सिंध जे ज़मीन कारपोरेट फार्मिंग कंपनी के ॾियण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी तालका सेवण जे तरफा मोहम्मद नवाज़ रिंद अली असगर सोलंकी जी अगवानी में सिंध यूनाइटेड पार्टी तालका सेवण जी ऑफिस खां सिंध प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते सिंध यूनाइटेड पार्टी सेवण जे अगवाणनि में मोहम्मद नवाज़ रिंद अली असगर सोलंकी मोहम्मद खान सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼो को एहतजाज कीअं हवाले कढियो ऐं किन खिलाफ़ कढियो इन एहतजाज में तव्हां छा चवंदा? अॼो को एहतजाज सॼी सिंध में ज़ैन शाह महबूब अगवान सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां कॉल आई जेका गैर कानूनी अलाटमेंट थिए पई थी 13,60,000 जेका असांजी पंहिंजो ज़राए ज़मीन आहे सिंध जी वतन जी उन वतन ते हिकिड़ी माना जेको मख़सूस माण्हू आहिनि मख़सूस कंपनियूं आहिनि उन्हनि खे गैर कानूनी अलाटमेंट ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां एॾी नाअहली PGM गवर्नमेंट जी अफ़सोस तव्हांजो चवणो पए जॾहिं उन पंहिंजो उहो बिल पास कयो हो PGM उन ते वरी निगरानी गवर्नमेंट इम्प्लीमेंट पियो करे जॾहिं निगरानी गवर्नमेंट खे अख़्तियार ई कोन्हे असीं सम्झूं था या गैर कानूनी अलाटमेंट आहे बिल फोर हिन खे वापसि कयो वञे। अॼु सिंध सॼी सरापा एहतजाज आहे सॼी मुल्क इंतहाई पाकिस्तान गवर्नमेंट ख़ूबसूरत नाले सां जेका कारपोरेट फार्मिंग जो जेको आहे स्कीम जो नालो ॾेई ऐं जेका मुल्क सॼे जी ज़मीन जेका ॾिनी अथनि जंहिंमें घणे मां घणो हिसो 13,60,000 एकड़ खे जेका सिंध जी ज़मीन आहे उहा अॼु उनखे अलाट कई अथनि जेका इंतहाई असां सम्झूं था उहा गैर कानूनी आहे ऐं नतीजनि छा थींदो सिंध जो जेको आबादगार तबिको आहे ऐं जेको हारी तबिको आहे जेको घणो तणो जेको ज़राए ते मुबनी आहे उन जा बचा दरबदर थींदा। अॼु पूरी सिंध में एहतजाज आहे इन ई नमूने सां जामशोरे ज़िले समेत सेवण तालके में सभिनी नंढनि वॾनि शहरनि में ॻोठनि वाहण वस्तनि में एहतजाज आहे। सिंध इन सॼी अलाटमेंट खे रद्द थी करे पई या गैर कानूनी अलाटमेंट या रद्द थियणु घुरिजे। एहतजाज जेको आहे असांजो जेको सिंध जूं ज़मीनूं जेके खपाई पियूं वञनि उन जे ख़िलाफ़ु आहे। असीं चाहियूं था असांजी सिंध जो सम्झे थी त निगरान हुकूमत पीपल्स पार्टी जो तसलसल आहे इन जी बाक़ियात आहे उहे साॻिया फ़ैसिला जेके पीपल्स पार्टी सिंध जे ख़िलाफ़ु कंदी रही हुई उहे साॻिया निगरान हुकूमत थी करे जेके को बि अख़्तियार न आहे। असीं था चऊं त इहा जेका तक़रीबन 14 लख 13.5 लख